बेबासे काज़ीअमन में गुज़िरियल ॾींहुं फुरदरा मज़ामत क़तल थियल ॿिनि वापारियुनि जो केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल पीरबख्श मरी जे भाउ नौत ख़ान मरीअ जी फ़रियाद ते 6 अणॼातल जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं नाज़रीन। काज़ीअमन खां फौरन जी फायरिंग में वापारी पीरबख्श ऐं साहिब ख़ान मारिजी विया हुआ। काज़ीअमन में गुज़िरियल ॾींहुं फुर दौरान मज़ामत ते क़तल थियल ॿिनि वापारियुनि जो केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल पीरबख्श मरीअ जे भाउ नौत ख़ान मरीअ जी फ़रियाद ते 6 अणॼातल जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। काज़ीअमन में फौरन जी फायरिंग में ॿिनि वापारी पीरबख्श ऐं साहिब ख़ान मरी मारिजी विया हुआ, जॾहिं त काज़ीअमन में गुज़िरियल ॾींहुं फुरदरा मज़ामत ते क़तल थियल ॿिनि वापारियुनि जो क़तल केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल पीरबख्श मरी जी भाउ नौत ख़ान मरीअ जी फ़रियाद ते 6 अणॼातल जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं नाज़रीन। काज़ीअमन में गुज़िरियल ॾींहुं फुरदरा मज़ामत ते क़तल थियल ॿिनि वापारियुनि जो केस दाख़िल कयो वियो आहे। काज़ीअमन में गुज़िरियल ॾींहुं फुरदरा मज़ामत ते क़तल थियल ॿिनि वापारियुनि जो केस दाख़िल कयो वियो आहे।